झूलेलाल। मुंहिंजो नालो सृष्टि रामानी आहे। मां तव्हांजे साम्हूं हिकु कहाणी पेश कयां थी जंहिंजो नालो आहे सची कमाई। हरिद्वार में हिकु ग़रीब मोची रहंदो हो। हू गंगा जे घाटे वेही करे सॼो ॾींहुं कमु कंदो हो। राति जो पंहिंजे झोपड़ीअ में वञी सुम्हंदो हो। महिनत करे जूता ठाहे कुझु पैसा कमाईंदो हो। अहिड़ी तरह रूखी सुखी रोटी खाईंदो हो। हू हमेशह कमु करण वक़्तु भॼन पियो ॻाईंदो ऐं आहे वेठी खिली पियो की कराईंदो हो। पंहिंजे ग्राहकनि सां बेहद प्यार ऐं मिलता ॻाल्हाईंदो हो। हू तमामु ख़ुशि आयो। हिकु ॾींहुं हिकु साधू वटि आयो। साधू पंहिंजे झोले मां हिकु पथर कढी ॾिनोसि। चयसि, हे पारस जो पथर आहे, लोह खे सोन में बदिलाईंदो आहे, तूं पाण वटि रख। मोचीअ चयसि, महाराज माफ़ कजो, मां महिनत सां कमाईंदो आहियां, मूंखे कंहिंजी मदद जी ज़रूरत न आहे। हे सादे खाधे हे सादी झोपड़ीअ में मां बिल्कुलु ख़ुशि आहियां ऐं राज़ी पसंदि आहियां। जॾहिं साधू पथर लाइ जोर भरियसि त मोचीअ चयसि, साधू बाबा, हे पथर तव्हांखे अमीर मालिक ॾियो, उनखे हमेशह पैसनि जी घुर्ज रहंदी आहे। मां मिस्किन मोची, महिनत में ई मज़ो आहे, छा कंदो हे पारस जो पथर? साधू सम्झी वियो त मोची लालची कोन आहे। मोची पंहिंजे कम में लॻी वियो ऐं साधू हुतां हली वियो। असां सभिनी खे हथ सां पूरी करे कमाई करणु घुरिजे। इन में सच्ची ख़ुशी ऐं बरकत आहे। जय झूलेलाल।